नाज़रीन, बुलेटिन की शुरुआत में अवां सां ख़बर शेयर कंदासीं। इलेक्शन कमीशन जनवरी 2024 जे आख़िरी हफ़्ते में चूंडूं कराइण जो शेड्यूल जारी करे छडि॒यो आहे। इलेक्शन कमीशन चयो आहे त 27 सेप्टेम्बर ताईं तकबंदियुनि जी शुरूआती डेटा जारी कई वेंदी। चूंडूं जनवरी 2024 जे आख़िरी हफ़्ते में करायूं वेंदियूं। अवां खे ॿुधायूं पिया, इलेक्शन कमीशन जनवरी 2024 जे आख़िरी हफ़्ते में चूंड कराइण जो शेड्यूल जारी करे छडि॒यो आहे। इलेक्शन कमीशन चयो त 27 सेप्टेम्बर ताईं तकबंदियुनि जी शुरूआती डेटा जारी कई वेंदी, जड॒हिं त चूंड जनवरी 2024 जे आख़िरी हफ़्ते में करायूं वेंदियूं। अवां खे ॿुधायूं पिया, इलेक्शन कमीशन जनवरी 2024 जे आख़िरी हफ़्ते में चूंड कराइण जो शेड्यूल जारी करे छडि॒यो आहे। तकबंदियुनि ते एतिराज़ ऐं तजवीज़ुनि जी ॿुधणीअ खां पोइ फ़ैसिलो कयो वियो आहे। 3 नवंबर ते हतमी लिस्टूं जारी कयूं वेंदियूं। इलेक्शन कमीशन पारां जनवरी 2024 जे आख़िरी हफ़्ते में आम चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान करे छडि॒यो आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया, इलेक्शन कमीशन 27 सेप्टेम्बर ते तकबंदियुनि जी शुरूआती लिस्ट जारी कंदी। तकबंदियुनि ते एतिराज़नि ऐं तजवीज़ुनि जी ॿुधणी खां पोइ 3 नवंबर ते हतमी लिस्टूं जारी कई वेंदियूं। इलेक्शन कमीशन जनवरी 2024 जे आख़िरी हफ़्ते में चूंडुनि कराइण जो शेड्यूल जारी करे छडि॒यो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे असद शर। जी असद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, इलेक्शन कमीशन इंतहाई अहम पधराई करे छॾी आहे त जनवरी जे आख़िरी हफ़्ते में चूंडूं कराइण जो ऐलान करे छडि॒यो आहे। इन हवाले सां बाज़ाब्ता तौर ते इलेक्शन कमीशन पधराई कई आहे त इलेक्शन कमीशन में जेको इजलास थियो आहे हुन में जेके तकबंदियुनि जो जाइज़ो वरितो वियो आहे ऐं फ़ैसिलो कयो वियो आहे त तकबंदियुनि जी जेका इब्तिदाई जेका लिस्ट आहे, फ़हरिस्त आहे, उहा 27 सेप्टेम्बर 2023 ते शाया कई वेंदी ऐं गॾोगॾु तकबंदियुनि ते जेके एतिराज़ आहिनि, तजवीज़ूं आहिनि, जिन बि माण्हुनि खे एतिराज़ हूंदा उहे जेके आहिनि 30 नवंबर ताईं ॿुधणियूं करे हतमी फ़हरिस्त जारी कई वेंदी। जंहिंखां पोइ हुनजे 54 ॾींहंनि खां पोइ इलेक्शन जो जेको प्रोग्राम आहे उन मूजिबि त जनवरी जे आख़िरी हफ़्ते में यानी 2024 जनवरीअ में बाज़ाब्ता तौर ते इलेक्शन जो ऐलान कयो वेंदो। इन हवाले सां इलेक्शन कमीशन जी जेका वॾी पधराई साम्हूं आई आहे त जेके ईंदड़ आम चूंडूं आहिनि उहो जनवरी जे आख़िरी हफ़्ते में कराइण जो ऐलान कयो वियो आहे। जी असद शर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। इलेक्शन कमीशन पारां जनवरी 2024 जे आख़िरी हफ़्ते में आम चूंडुनि जे कराइण जो ऐलान कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन 27 सेप्टेम्बर ते तकबंदियुनि जी शुरूआती लिस्ट जारी कंदी। इन सां वधीक अवां खे ॿुधायूं पिया, इलेक्शन कमीशन जनवरी 2024 जे आख़िरी हफ़्ते में चूंड कराइण जो शेड्यूल जारी करे छडि॒यो आहे। इलेक्शन कमीशन चयो त 27 सेप्टेम्बर ताईं तकबंदियुनि जी शुरूआती डेटा जारी कई वेंदी। चूंडूं जनवरी 2024 जे आख़िरी हफ़्ते में करायूं वेंदियूं।